नाज़रीन सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करियो था हिन वक्त खबरूं। नाज़रीन मीरपुर खास में ॻोठ गुल मोहम्मद रिंदवासी ॻोठाणे महरूम अली लगारी पंहिंजे पुट नदीम लगारी सां गॾु थी बासरनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर गफ़ार रेंज जी ख़बर मूजिब ॻोठाणे महरूम लगारी साफ़ न अॻियां दांह ॾींदे चयो त पुट नदीम 2 महीना पहिरियां ॻोठ सुलेमान लगारी वासण मुर्क लगारी सां शादी कई। हुन चयो त नारीअ जा माइट ज़ोरी नूंहं खे वठी विया आहिनि। पुट जी ज़ाल वापसि घुर करण ते बासरनि मच्छर जी असांजो जीअण जंजाल बढ़ाए छॾियो आहे। कुझु ॾींहं पहिरीं मुखालिफ़ काकू खान, गुलाम अली लगारी, लालू लगारी, वलू लगारी ऐं ॿियनि पंहिंजे घर जे लोढ़े खे ॿाहिरि ॾिनी। हवाई फायरिंग करे मूं मथां कूड़ो केस दाख़िल करे मूंखे जेल उमाणियो वियो। हाणे बि बासरनि पारां पुट खे अगवा खां पोइ मूंखे क़त्ल करण, कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुतासिर ॻोठाणे ऐं संदसि पूर्व चीफ जस्टिस हाई कोर्ट, सिंध जे वॾे वज़ीर, IG सिंध, DIG ऐं HSP मीरपुर ख़ास खे अपील कंदे चयो त ॼाणायल बासरनि खां तहफ़ुज़ ॾियारे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।